अस्सलाम वालेकुम या अली अलैहिस्सलाम मदद। दोस्तों आऊं आहियां ज़वार इश्तियाक अहमद पाशा। आऊं तव्हां सभिनी खे पंहिंजे चैनल सफ़ीर टीवी ते भली कार करियां थो। दोस्तों अगरि तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त जल्दी सां असांजे चैनल खे लाइक करियो, सब्सक्राइब करियो ताकी असांजियूं वीडियोज़ तव्हां ताईं बाआसानी पहुची सघनि। दोस्तों कुछ ॻाल्हियूं आउं पंहिंजे सिंधी माण्हुनि सां करणु चाहियां थो। अवल त मुंहिंजूं ॻाल्हियूं काफ़ी माण्हुनि खे बुरियूं लॻंदियूं, सिर्फ़ु चंद माण्हुनि खे मुंहिंजूं ॻाल्हियूं बहितर लॻंदियूं ऐं सम्झ में ईंदियूं। दोस्तों मुंहिंजूं ॻाल्हियूं उन्हनि माण्हुनि खे बुरियूं लॻंदियूं जेके ज़ाहिरी त ग़ुलामीअ खां इनकार कंदा रहंदा आहिनि ऐं आज़ादी पसंदि जो बयानु ॾींदा रहंदा आहिनि, जॾहिं त उहे माण्हू अक्सर के वॾेरे जे पोयां नारा हणंदे ॾिठा विया आहिनि त जीअ जीअ फलाणो जीअ अलाणो। उन्हनि माण्हुनि जी सोच हमेशह ग़ुलामी पसंदि रही आहे। उन्हनि जा वॾा गोरनि जा ग़ुलाम हुआ, उहे पाण कारनि वॾेरनि जा ग़ुलाम बणियल आहिनि। बहरहाल आउं इन बहस में नथो वञणु चाहियां, छाकाणि त मूंखे को बि फ़र्क़ु नथो पवे त केरु छा थो सोचे। सुठो कमु ऐं सुठी ॻाल्हि करण ते तनक़ीद हूअं बि करणु इंसानी फितरत आहे। दोस्तों मूंखे हैरत थींदी आहे त असां माण्हू सिंध कंदे थकंदा न आहियूं। असां पंहिंजी ॿोली सिंधी ॿोली लाइ ज़ाहिरी वॾा लेक्चर ॾींदा रहंदा आहियूं, पर सिंध ऐं उनजी ॿोली बाबति जॾहिं को अमली कमु करण जो वक़्तु ईंदो आहे असां सभु चुप करे वेही रहंदा आहियूं। असां माण्हू पाण पंहिंजनि खे पोयां धिको ॾियण जी कोशिश में हर वक़्तु रुधल हूंदा आहियूं। असांजी सिंध जे वॾनि शहरनि में मूं अहिड़ा बि चङा मुड़ुस ॾिठा आहिनि जेके पाण स्टेज ते बि सिंधी सॾाइण जा वॾा दावा कंदा रहंदा आहिनि, वॾियूं ग़ज़लूं ऐं नज़मूं पढ़ंदा रहंदा आहिनि, पर संदन ख़ानदान संदन घर जे ॿारनि खे सिंधी ॿोली ॻाल्हाइण बि न ईंदी आहे। उन्हनि माण्हुनि जा ॿार ख़ुदि ग़ैर ॿोली ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। ॿिए तरफ़ असांजे सिंध जो नौजवान अगरि पंहिंजी ॿोली सिंधी ॿोली में को बहितर कमु करे थो या का इंफॉर्मेशन ॾियण लाइ पंहिंजी ॿोली में का वीडियो या रील ठाहे थो त असांजा सिंधी खेसि हिकु कमेंट करण लाइ बि लाइक नथा सम्झनि। उन जी जाइ ते असांजा सिंधी कंहिं ठठोली कंदड़ जी वीडियो खे लाइक मथां लाइक कंदा रहंदा आहिनि, पर जॾहिं आउं ॿियनि ॿोलियुनि में ठहींदड़ कंहिं वीडियो या रील खे ॾिसंदो आहियां त उन्हनि जी ॿोली जा माण्हू खेनि वॾो मान मर्तबो ॾींदा आहिनि। हक़ीक़त खे अञा बि केरु न सम्झी सघंदो, छो त असां पंहिंजनि जा पाण दुश्मन आहियूं। इन करे असांजा काफ़ी सिंधी नौजवान पंहिंजी ॿोली में बल्कि ग़ैर ॿोली में वीडियोज़ या रील ठाहिणु चाहिनि था, छाकाणि त खेनि ख़बर आहे त सिंधी ॿोली में वीडियो ठाहिण खां पोइ सिंधी माण्हू बि लाइक करण लाइ तयारु न हूंदा आहिनि। दोस्तों मुंहिंजूं ॻाल्हियूं काफ़ी माण्हुनि खे बुरियूं लॻंदियूं, जेको आउं पहिरीं चई चुको आहियां। बसि एतिरो चवंदुसि त ख़ुदा पंहिंजे माण्हुनि खे मान ॾियो, उन्हनि जी महिनत खे सराहियो। अगरि उन्हनि में का ग़लती आहे त उन ग़लती खे सुधारण लाइ तनक़ीद विराए इस्लाह करियो। दोस्तों हीउ जदीद टेक्नोलॉजी जो दौरु आहे, मुस्तक़बिल में सॼी दुनिया तब्दील थींदी। इन करे पंहिंजनि माण्हुनि जी सुञाणप करियो, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करियो त जीअं सिंधी ॿोली हमेशह जीअं ॿियनि खां मथां ई रहे। मतां ईअं न थिए अला ईअं म होए जो किताबनि में पढ़िजे, अला ईअं म होए जो किताबनि में पढ़िजे। हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली ऐं सिंध वारनि जी ॿोली।